पीपी अगवान अयाज़ अहमद महर ऐं संदसि ड्राइवर गुलाम अली दायो बाज़ियाब थी घर पहुची विया आहिनि। महीनो अॻु सखर ऐं चक शहर सां वास्तो रखंदड़ अयाज़ अहमद ऐं संदसि ड्राइवर लापता थी विया हुआ। अहम ख़बर खां खे आगाह कई पिया। पीपी अगवान अयाज़ अहमद महर ऐं संदसि ड्राइवर गुलाम अली दायो बाज़ियाब थी घर पहुची विया। महीनो अॻु सखर ऐं चक शहर सां वास्तो रखंदड़ अयाज़ अहमद ऐं संदसि ड्राइवर लापता थी विया हुआ। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे सखर में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मोरड़ो महर। जी मोरड़ो महर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। अगवान मशहूर सरमाएदार अयाज़ अहमद महर ऐं संदसि ड्राइवर गुलाम अली दायो बाज़ियाब थी घर पहुची विया आहिनि। वास्तनि जे तरफ़ां तस्दीक भी कई वई आहे। महीनो अॻु सखर ऐं चक शहर सां वास्तो रखंदड़ पीपल्स पार्टी अगवान ऐं मशहूर सरमाएदार अयाज़ अहमद महर ऐं संदसि ड्राइवर गुलाम अली दायो कराची मां मुबैना तौर अगवा ऐं लापता थी विया हुआ। उन वाक़े जो जेको आहे कराची में केस बि दाख़िल करायो वियो हो ऐं महर बिरादरी ऐं वारसनि ऐं हिमायतुनि जे तरफ़ां अहमद महर जे बालियाबीअ लाइ भलो बाईपास ते एहतजाजी धरणो बि हयो वियो हो। उन खां पोइ संदसि भाउ डॉक्टर नवीद महर जेको चकटाउन जो चेयरमैन आहे उनजे तरफ़ां ॿुधायो वियो आहे त संदसि भाउ अयाज़ अहमद महर ऐं जो ड्राइवर गुलाम अली दायो ख़ैरियत सां कराचीअ वारी रिहाइशगाह ते पहुची विया आहिनि। अयाज़ अहमद महर जे बालियाबीअ खां पोइ आज़ादीअ खां पोइ महर बिरादरी ऐं जेके हुनजा वास्तेदार चाहींदड़ आहिनि उन्हनि जे तरफ़ां चक शहर में जश्न मल्हायो वियो आहे। ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो आहे। वारसा तस्दीक कई आहे। वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।